नाज़े सिंधु ते धाड़े ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार कंबर जे सिंध दोस्त वकीलनि पारां बबर लो जी कामयाब थियण खां वापसि अचण ते कंबर जे समाजी शख़्सियतनि सभिनी सिंध दोस्त वकीलनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पेश कया। इन बाबति सां वधीक तफ़सील हासिल कयूं था ख़ालिद हुसैन चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो। धरणे खां वापसि अचण ते कंबर जे समाजी शख़्सियत काका मोहम्मद अली चांडियो, रईस दिलबर चांडियो, ख़ालिद हुसैन मारपाणी, अब्दुल मनान चांडियो, बेबी बागड़ी, निसार अहमद बुल्डो, सिकंदर सनम झंडील ऐं काका मोहम्मद अली जी अॻुवाणी में सवे माण्हुनि जो काफ़िलो डिस्ट्रिक्ट बार पहुतो ऐं वकील अॻुवान सदर शफ़ी मोहम्मद खोसो, अली बख्श चांडियो, जनरल सेक्रेटरी सोहेंदर कुमार, आशिक हुसैन जतोई, नूरुल्लाह रिंद, सैफुल्लाह आवान, मोहम्मद अयूब खानज़ादा, नवाबुद्दीन चांडियो, अब्दुल गफ़ार मुगैरी, नज़ीर अहमद चांडियो, असदुल्लाह बुलैदी, वसीम शेख, मोहम्मद उमर बुल्डो, माजिद अली खासकेली, सलीम चांडियो सभिनी मानायतन सिंध दोस्त वकीलनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पेश कया विया। प्रोग्राम जे आख़िर में अवाम दुश्मन शवीयत तरमीम कॉर्पोरेशन फार्मिंग सिंध जे वसीलनि ऐं धरतीअ ते धाड़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वकील भाइरनि चयो त असां सिंध जे हर हिकु जंग जो हर हिक जो हिसाब रखूं था ऐं सिंध असांजी धड़कन आहे। सिंध असांखे पंहिंजी जान खां वधीक आहे। सिंध ते कॾहिं बि आश अचण न ॾींदासीं। सिंध जे पोरियतनि हारनि नारनि सां असांजी हर मुमकिन जेको आहे तावन रहंदो ऐं सिंध दुश्मन पॉलिसियूं असांखे हरगिज़ मंज़ूर न आहिनि। जी हसन।